राणी अज शाम तैयारी करे छॾ, तुझे घर हलंदासीं। पर मुंहिंजो घर त ही आहे। मुंहिंजो मक़सद आहे त तुंहिंजे पीउ जे घर हलंदासीं। बाबा सां रिश्तो ख़त्म आहे। जेकॾहिं उन तरफ़ वेंदे त मारे वेंदे, मां बि तोखे बचाए कोन सघंदसि। जेकॾहिं चाचा बावल मूंखे मारे थो त इहा मुंहिंजी सज़ा हूंदी, जंहिंखे मां दिलि सां क़बूल कंदुसि। पर मीर, मां तोखां धार रहण नथी चाहियां। दाबा जाई सही थी चवे, तोखे हुन तरफ़ वञण जे लाइ जल्दबाज़ी न करणु खपे। कुछ वक्त सब्र कर अदा। सबर में 100 साल भी गुज़री वेंदा, पर चाचा बावल जी कावड़ घटि कोन थी। इन ई करे असांजो साम्हूं अचणु ज़रूरी आहे। साम्हूं अचण खां पोइ बाबा तोसां सुवाल न कंदो, पर सिधी गोली हणी छॾींदो तोखे। जेकॾहिं मुंहिंजो मौत चाचा बावल जे हथनि सां लिखियल आहे त राणी पोइ हुनखे केरु बि नथो टारे सघे। तोखे कुझु वक़्तु बाबा खां पासीरो रहणो पवंदो। हा दा, तो हमेशा जल्दबाज़ी में ही कदम रखिया, पर हिन वारे तोखे असां तकड़ो कदम खणण ई कोन ॾींदासीं। हाणे तू उहो ई कंदे जेको असां चाहींदासीं। अदा, कुछ भी करण खां पहिरियों इहो त ॿुधाए त तूं असांखे कंहिंजे सहारे तो छॾे वञी। मां अहिड़ो को बि क़दम कोन खणंदुसि जंहिंसां हिन घर जे मथां वधीक मुसीबतूं अचनि। तूं बेफ़िक्र रहो मुंहिंजी भेण। अदा, जॾहिं बि तूं हथ में हथियार खणी कावड़ में घरां निकितो आई न, को न को नुक़सान ज़रूर थियो आहे। ये हथियार मूं पंहिंजे हिफ़ाज़त लाइ खणा आहिनि, कंहिं ॿिए खे नुक़सान पहुचाइण जे लाइ न। मां वञी दर ते थो कयां। जेकॾहिं मां घर में हूंदसि न त दुश्मन घर में घिरी वेंदा ऐं पोइ उनखे रोकणु मुंहिंजे लाइ मुश्किल थी वेंदो। तंहिं करे मां दरवाज़े ते थो वञी। मर्द जो कहिड़ो बि रिश्तो औरत सां छो न लॻे, पर उन मर्द खे औरत जी त परवाह ई न आहे हूंदी। हू सिर्फ़ पंहिंजे मक़सद लाइ जीअंदा आहिनि। पर मुंहिंजो भाउ उन्हनि मंझां न आहे राणी। जेकॾहिं उन्हनि मंझां न हुजे हा न त सोणी, मां अॼु हिते न हुजां हा। तुंहिंजो भाउ पंहिंजे मक़सद जे करे मुंहिंजी ज़िंदगी सां खेॾी वियो ऐं तूं चवे थी त मुंहिंजो भाउ अहिड़ो न आहे। मञा थी त इते अदा ग़लती कई आहे, पर हुन सां बि धोखो थियो आहे। कंहिं बि मर्द सां धोखो न आहे थियो। सभु मर्द पंहिंजे मुफ़ाद जी जंग विढ़नि था। धोखो त असां औरतुनि सां कयो वेंदो आहे ऐं हर मोड़ ते असां औरतुनि खे कुर्बानी ॾियणी पवंदी आहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।